फरमाइशी को घर जे बारे अञा रात सागी अंधारी अचे पई अञा रात सागी अंधारी अचे पई लुछो था कुछो था आहे डोह केड़ो ॿुधूं था त मौलूद मुजरिम बि आहियूं न सम्झूं असां काई ॿोली अञा था कुहाड़ियूं कुलनि ते रखाए चवनि था अज़ल खां अवां जो इहो आहे पेशो ॿुधूं था असां वटि ॿुधूं था त अशरफ इंसान आहियूं असां कंहिं ख़ालिक जी मख़लूक आहियूं असर जो उथारियो असांखे वञे थो लको ढुक पाणी नई अन असां ले लुखनि में लकनि ते लंगड़ा हलूं था रान आंगू घाड़ा था अक्सर असांजा कॾहिं पोश पेरनि असांजे न पाता ॿुधूं था असां वटि ॿई ईदूं अचनि थियूं ॿुधूं था असां वटि ॿई ईदूं अचनि थियूं असांखे उन्हनि जी अञा कल न काई आहे थर जी वारी असां लाइ विछाणो असां जूं ई बाहूं असांजा विहाणा आहे थर जी वारी असां लाइ विछाणो असां जूं ई बाहूं असांजा विहाणा न को घर असां लाइ नई का ज़मीन आहे असांजे अचण जो अलाए छा आहे मक़सदु आहे फितरत असां मां कमायो अलाए छा अदारी जा सारा सितारा असां ॾे चिताए ॾिसनि था ऐं चंड खां पुछनि था नथियो लिंग हिननि जा लुखूं छो जलाइनि नई सरदवारी हिननि खे थी साड़े नई नेण तिन जा निंडूं कनि कॾहिं था बदन पेट ते छा पत्थर बि पराया असांजा सैयद सुणाए असांखे हिन मिट्टी जे ज़रड़े जो आॾो कहिड़ो हिन पाणी जे कतरे जो आॾो कहिड़ो